मां खुश आहियां। तव्हां त खुश आहियो न? हाँ धीअ, जियो पियो। भला पुट अमजद जी का ख़बरचार अथई? हाँ मां, अधु ईंदो आहे मूं वटि, अधे ते नौकिरी बि वरिती आहे। हाँ, भला ख़ुशि त आहे न पुटड़ो? हाँ मां, अधु ख़ुशि आहे। अधु ईंदो आहे त गॾिजी वेही सूरत हलींदा आहियूं। अल्लाह सलामत रखई पुट। वक़्तु मिलई त फ़ोन कंदी कर। हाँ मां, कोशिशि कंदसि। अम्मा, ॿियो दफ़ो कमकार कोन्हे न? न धीअ, कमु वरी कहिड़ो, बसि अल्लाह साईं तोखे सलामत रखे। चङो अम्मा, ख़ुदा हाफ़िज़। डॉक्टर साहब, महताब ख़ान जे ज़ख़्मी थियण खां पोइ अवां संदसि इलाज कयो हो। तव्हां इहो ॿुधाए सघंदो त महताब ख़ान सां छा वियो वाक़ियो? जज साहब, मां अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणींदे इहो अर्ज़ु कंदुसि त काफ़ी वक़्तु अॻु मिस्टर महताब ख़ान खे हिन जो पुराणो मुलाज़िम वरियाम बेहोशी वारी हालत में मूं वटि खणी आयो। महताब ख़ान मुस्तक़िल बेहोश हो, जंहिंजो इलाज उन वक़्तु हिते मुमकिन न हो। मुई वरियाम खे हिन जो इलाज लंडन मां कराइण जो मशवरो ॾिनो ऐं पोइ महताब ख़ान जो सौटु रसूल बख्श ख़ान मूंसां अची मिलियो ऐं उहो ई महताब ख़ान खे लंडन खणाए वियो। छा ही शख़्स उहो साॻियो महताब ख़ान आहे? बिल्कुलु, हीउ उहो साॻियो ई महताब ख़ान आहे। थैंक यू डॉक्टर साहब, थैंक यू वेरी मच। योर ऑनर, मां वॾेरे रसूल बख्श ख़ान खे बतौर शाहिद पेश करण जी इजाज़त चाहियां थो। इजाज़त। अचो रसूल बख्श ख़ान साहब। रसूल बख्श ख़ान साहब, अवां डॉक्टर साहब जे ख़्याल मुताबिक़ छा फरमाईंदो? मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी अर्ज़ु कंदुसि त वाक़ई ही माण्हू महताब ख़ान आहे ऐं वाक़ई मथे में धकु लॻण करे मुस्तक़िल बेहोश हो। जेका ॻाल्हि मूंखे वरियाम ॿुधाई हुई, उन वक़्तु मूं इहो सोचे इन ॻाल्हि जो ज़िक्र न कयो हो त महताब ख़ान जा दुश्मन हिनखे वाक़ई माराए न विझनि ऐं मां पाण डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ हिनखे लंडन खणाए वियुसि, जिते कुझु अरसे जे इलाज खां पोइ बिल्कुलु ठीकु थी वियो। महिरबानी मुंहिंजी रसूल साहब। योर ऑनर, मां हिन शहर जे मशहूर वकील मिस्टर परवेज़ खे बतौर शाहिद पेश करण जी इजाज़त चाहियां। इजाज़त आहे। जनाब वाला, मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी जेको कुझु चवंदुमि सच चवंदुमि ऐं सच खां सवाइ कुझु बि न चवंदुमि। मुंहिंजे साम्हूं बीठल ही शख़्स महताब ख़ान आहे ऐं कुझु साल अॻु पंहिंजे भाउ लखमीर ख़ान खां मिल्कियत जो हिसो वठण लाइ मूं वटि केस दाख़िल करणु आयो। फज़िल साहब, लखमीर ख़ान मिल्कियत ऐं दौलत जो पुजारी आहे ऐं हिन मिल्कियत जी विरासत करे हू पंहिंजी मिल्कियत में कमी करणु नथो चाहे। महताब ख़ान, ॻाल्हि कुझु ॾुखी वेठी पई लॻे। अदालत फ़ैसिलो सबूतनि जी बुनियाद ते ॾींदी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां वटि को सबूत, का तहरीर, लिख पढ़ बि कोन्हे। वकील साहब, तव्हां हुकुम कयो त मां तहरीरी सबूत हासिल करे सघां थो। ठीकु आहे, तव्हां सबूत हासिल करण जी कोशिशि कंदा रहो। जॾहिं बि को तव्हांखे ख़ासि सबूत मिली वञे मूंसां कॉन्टेक्ट कजो। फ़िलहालु तव्हां ही पेपर साइन करे ॾियो जीअं मां तव्हांजी दावा तयारु करे सघां। ठीकु आहे वकील साहब। आयोसि कराची कंहिं कम सां, सोचियुमि त वरी तूं हथ कढी थो वञे। हा यार, इहो त ॾाढो चङो कई। मूंखे पाण तुंहिंजी तलाश हुई। छो, कंहिं ताईं? यार, महताब ख़ान आयो तो हुते कावड़ थो वठे, तो हुते अदालत में केस दायर करणु थो चाहे। ख़ाली कागज़ बि साइन करे वठे। हेलो साईं, वालेकुम सलाम। साईं बिल्कुलु साईं, तव्हांजे केस जी तारीख़ असुल जल्द वठंदासीं साईं। साईं मां तव्हांखे टेलीफोन ते ॿुधायां। बिल्कुलु, अलाह। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। थैंक यू वकील साहब।
योर ऑनर, मुझो आखिरी शाहिद महताब खान की घरवारी नजमा साहिबा है। मां खेस बतौर शाहिद पेश करने की इजाजत चाहिए। इजाजत है। नजमा साहिबा ही समूरी कार्रवाई अवां सामू थी है। अवां कुछ पंहिंजी तरफां चवणु चाहींदो? मां खुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी सच चवंदसि, सच खां सवाइ कुझु न चवंदसि। ही मुंहिंजो मुड़ुसु महताब खान आहे। महिरबानी वञो। योर ऑनर, महताब खान जे उन वक़्त जे शनाख्ती कार्ड जी ही डुप्लीकेट कापी आहे जेका शेरू जे कपड़नि मां निकिती हुई ऐं लखमीर खान उन वक़्तु शेरूअ खे महताब खान सम्झी दफ़न कराए छॾियो हो। हिन शनाख्ती कार्ड मुताबिक़ महताब खान जे ॻीचीअ ते सिर जो कारो निशान आहे। योर ऑनर, अवां चेक कराए सघो था? शनाख्ती कार्ड मुताबिक़ महताब खान जी ॻीचीअ ते सिर जो कारो निशान आहे। चेक कयो वञे। जी, कारो निशान आया। ठीक। साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां? हा चओ। साईं सरकार जहांगीर फोन करे त मुंहिंजे बचिड़े हाशिम जो पुछी ॾिजो। ॿुधो अथमि त बचिड़ो वधिजी वियो आहे। इहे बचिड़े त कहर कया आहिनि, भले त सज़ा मिलेसि। न साईं न ईअं न चओ, मुंहिंजो हिकिड़ो ई त सिकीलो बचिड़ो आहे। तुंहिंजो सिकीलो मुंहिंजे मिसकीन पीउ जो बि कातिल आहे। अलाए त बाबे कहिड़ो गुनाह कयो हुअसि? न साईं न, मुंहिंजे हाशिम जी अधे कौड़े सां कहिड़ी दुश्मनी। इहो कमु वॾी सरकार जे चवण मूजिबि कयो हूंदई। क्या मतिलबु वॾी सरकार छॾाईंदसि न? हाणे पुट खे फांसी ईंदी। अलाह न करे साईं जो मुंहिंजे हाशिम खे फांसी अचे। पर जे न मुंहिंजे हाशिम खे फांसी आई त मां वञी कोर्ट ते दाही थींदसि। हा, मां पंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिठो आहे वॾी सरकार खे साइण मेहरूअ खे घुटा ॾेई मारींदे। छा चइबो? असांजो शक सही निकितो। मुई तो इहा ॻाल्हि असांखे छो लिकाए रखी हुई? मूं साइण ग़लति चयो। कॾहिं कॾहिं सच वात मां बेख्तियार निकिरी ईंदो आहे। हाणे इहा ॻाल्हि मां दिलसार सां ज़रूरु कंदुसि। हा हा, ईअं करण सां लक्ष्मीअ खे हुनजे करतूतनि जी सज़ा त मिली सघंदी। साइण मूं ईअं ई चयो हो। पर सपूरा तूं डिगी छो थी? तूं त सच ॻाल्हायो आहे, तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे। न साइण मूं बसि ईअं ई चयो, मूं ते एतबार कयो, मूं ईअं ई चयो। बहरहाल सपूरा, जेकॾहिं तोखे पंहिंजे पुट जी ज़िंदगी प्यारी आहे त तोखे इहा शाहिदी ॾियणी पवंदी, न त पुट खे को बि कोन बचाए सघंदी। हा साइण, त पोइ मुंहिंजो हाशिम मूंखे प्यारो आहे, मां इहा शाहिदी ज़रूरु ॾींदसि। साइण घणेई ज़ालिम खे खून थबिया आहिनि। पहिरीं मुंहिंजे पीउ खे मारी ऐं हाणे धीअड़ी खे। हाणे पाणे ख़बरूं पवंदियूं। गवाहनि, पुलिस रिपोर्ट, महताब खान जा शनाख्ती कार्ड ऐं ॿी ज़रूरी तफ़्तीश खां पोइ हीअ अदालत इन नतीजे ते पहुती आहे त महताब खान वाक़ई ज़िंदा आहे ऐं इहो ई महताब खान आहे ऐं लखमीर खान जो सॻो भाउ आहे। इन करे लखमीर खान पंहिंजी मिल्कियत मां अधु हिसो महताब खान खे ॾिए ऐं वधीक इहो त लखमीर खान पूरी तलाक ठाराए महताब खान जी ज़ाल ऐं ॿारनि खे घरां कढी छॾियो। इन करे अदालत सेक्शन 420 तहत लखमीर खान खे 3 साल टीप या 10,000 रुपया ॾंड जी सज़ा ॾिए थी।
त अल्लाह वटि देर आहे अंधेर न आहे। के सहारा ॾियनि लखमीर खान सच सच हूंदो आहे। पक न कर। तूं छा थो सम्झी त अदालत खां अधड़पनो ॾियारे मुंहिंजी मिल्कियत जो हिसो वठी ॾींदी? इहा तुंहिंजी भुल आहे। हिन जी माना त तूं अदालत जो फ़ैसिलो क़बूल नथो करे? इहो मुंहिंजो फ़ैसिलो न आहे। मां तोखे खून करे छॾींदुसि, न हूंदे न टर कंदे। वकील साहब अचो त ॾंड जी हकमली पियारियूं। चाचा साईं, तव्हांखे इंसाफ़ मिलण ते मुंहिंजी तरफ़ां लख लख मुबारकूं हुजनि। बस पुट, सच जी सोबत थियणी ई साथी, बाक़ी कूड़ तीअं आहे ॼण पाणी मथे लकीर। केॾी बि कोशिश कर पर नतीजो उहो ई नाकाम आहे। बराबरि चाचा साईं, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तव्हां आख़िर वञी पंहिंजी मंज़िल ते पहुता। बस पुट, रब जा लख एहसान आहिनि, बाक़ी मां त कुन मंझि फाथल हुअसि। हक़ वारे खे हक़ मिलणो हो सो मिली वियो। सोट हरू भरू ॻाल्हि वधाई, पर सोट हुनखे त अञा अदालत जो फ़ैसिलो मंज़ूर ई कोन्हे। हा चाचा साईं, लॻे त ईअं ई थो। हू तव्हांखे मिल्कियत मां हिसो कोन ॾींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा ही छो आयो आहे हिते? ही असांजो दुश्मन आहे। पुट, ही अमजद आहे, तुंहिंजो दोस्त आहे, तुंहिंजो सॼण आहे, तुंहिंजो सोट आहे। बाबा हिन जे ख़ानदान सां असांजो को बि रिश्तो कोन्हे। हिनखे चओ त हलियो वञे। चाचा साईं, आफ़ताब खे असुल में ग़लतफ़हमी आहे त मां बाबे जे करतूतनि में संदसि बराबरि जो शरीक आहियां। पुट, अमजद पाण लखमीर जो मुखालिफ़ आहे। आफ़ताब पुट, इहो ई त सबबु आहे अमजद लखमीर खान जो घर छॾे आयो। हा आफ़ताब, मां तुंहिंजो साथी आहियां। बाक़ी जेसिताईं सितारा ऐं तुंहिंजे रिश्ते जो सुवालु आहे त मूंखे हिन में को बि एतिराज़ कोन्हे। ऐं हूअं बि सितारा सां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग पैदा थियणु तमामु ॾुखी आहे। अरे बाक़ी जेसिताईं सितारा ऐं तुंहिंजे रिश्ते जो सुवालु आहे त मूंखे हिन में को बि एतिराज़ कोन्हे। ऐं हूअं बि सितारा सां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग पैदा थियणु तमामु ॾुखी आहे। अरे यार, अॼु जी ज़रूरत आहे त तव्हां नौजवान नस्ल खे हिक ॿिए सां समूरा रीछा विसारे हिकु थी वञणु घुरिजे। अच आफ़ताब, अच अमजद, इहो मुंहिंजो हुकुम आहे। अमजद, मूंखे अफ़सोस आहे, मां ग़लतफ़हमी में शिकार थी तोखे घटि वधि ॻाल्हायो। नो प्रॉब्लम यार। ओ परवेज़ वकील ॾिठो थी जंहिंजे जाइ ते तोखे मां वठी हलां करे दॿे। हा, उन जी धीउ खे हर सूरत में अगवा करणो आहे। यादि रखजांइ, जेकॾहिं हिन दफ़े नाकाम मोटे त इहे खून करे छॾींदोमांइ। सरकार मरी पवंदुसि पर ख़ाली हथे कोन मोटंदुसि। अॼु में बि ईअं ई चयो हुई, गुज़ारे सां कमु कजांइ, ईअं ॾंद न भई छॾिजांइ। परवेज़ साहब, असां आफ़ताब जी जल्द शादी कराए पंहिंजनि हसरतुनि खे साबिया करणु चाहियूं था। महताब खान, सितारा तव्हांजी आहे। तव्हां जेका तारीख़ तय कंदव मूंखे क़बूल आहे। अदा, ज़िंदगी असांखे ॾाढा दंभ ॾिना आहिनि। हाणे असां पंहिंजी ज़िंदगीअ में ॿचड़नि जूं ख़ुशियूं शामिलु करे पंहिंजनि ज़ख़्मनि ते मरहम रखणु था चाहियूं। अदीब, सितारा जी शादी मूं लाइ मुंहिंजी ज़िंदगी जी सभ खां वॾी हसरत आहे। मां पाण बि इहा ख़ुशी ॾिसणु चाहियां थो। सितारा जी माउ हुजे हा त। वकील साहब, इहे निराशाई जूं ॻाल्हियूं न कयो। हूअं इहो तव्हांजो क्रेडिट आहे जो तव्हां सितारा धीउ खे माउ पीउ ॿिन्ही जो प्यार ॾेई पालियो आहे। सरकार, कुझु माण्हू सितारा बीबी खे गेट खां ॿाहिरां अगवा करे। छा इहो छा पइजी तूं? सरकार बिल्कुलु सच थो चवां। माण्हू कोन सुञाते कहिड़ो आहे? माण्हू मूं कोन सुञाता, बाक़ी गाॾी रईस लखमीर खान जी। ओ माय गॉड, हाणे छा थींदो? वकील साहब, दिलेरी खां कमु वठो। अलाह कंदो सितारा जी खे कुझु बि न थींदो। इहो पक ई पक लखमीर जो कमु आहे। जो आयो आहीं, कंहिंजी इजाज़त सां दवायो आहीं, लेकिन तूं साह न कढाए। ओ मुंहिंजी धीउ खे अगवा करायो आहे। ॿुधाए किथे आहे मुंहिंजी धीउ? न कर, मां तो तुंहिंजी धीउ जो न खड़ कोन आहे जो लॻो वञा कढ। कोन वटि तुंहिंजी ख़बर आहे। इहो कूड़ आहे। सितारा तो वटि आहे। सुधारे पंहिंजी धीउ खे पाण कोन सघी, हलियो मूं ते इल्ज़ाम हण। लखमीर, घणी ॻाल्हियूं न कर।
शराफत से तारा के मुझे वाले कर न त हां तदे न त तू हां निगुर पुछणो न के निगुर लक्ष्मीर तू खणी केतरो भी साथ बन पर मुके पक्का है त तारा के तो ही अगवा कराया मुझे नौकर तुझी गाड़ी न किया है हल कम मागवा करा समाज छा कर तू मुके हाणे तर त कहण वाली पुछड़ो लक्ष्मीर डाढो पछताईंदे हां छो बाहर कड़े हिन खे तर गोली हणे मेजा न करी चलिया आराम खो लक्ष्मीर मां वञा थो पर तोखे अहिड़ो सबक सेखारींदुसि जो पोयनि खे बि न छॾींदे छॾींदे हल हल जहिड़ो हूंदे त ॻाल्हाई ॾे अमी ख़ैर तो हुयो ॾाढी देर करे छॾियो हाँ पुत्र ज़िंदगी लाइन चढ़ण जो नालो आहे बकोल तुझे पीउ जे जेकॾहिं ज़िंदगी जी राह में अप्स एंड डाउन्स न हुजनि त जेकॾहिं ज़िंदगी गुलनि जी सेज चवाइजे अमी ख़ैर त आहे अॼु कहिड़ी वारी पिया कयो त सितारा अगवा थी वई आहे छा सितारा अगवा पर कीअं अमी लक्ष्मी ने हुनखे अगवा करायो आहे चौकीदार हुनजी गाॾी सुञाती आहे ओ नो अमी नो ही बोल पुत्र हिम्मत न हार अलाह कंदो सितारा ख़ैर सां घर वापसि अची वेंदी हीअ छा थी वियो मां त इंतज़ार पियो कयो तव्हां इजो था मूंखे ख़ुशख़बरी ॿुधायो पुत्र चवंदा आहिनि त बंदे जे मन में हिकिड़ी रब जे मन में ॿी हू पंहिंजा राज़ पाण थो ॼाणे मानी खाओ न खपे मानी खणी वञ ईअं न कयो सां ईअं त बुख मरी वेंदव चवाई थी हली वञी था खणी वञ मानी ॿ टे केरा खाओ न त रेस वॾे खे चुमो खाओ न खण हुनजो मुंहुं वारो नालो हली वञी था ईअं न कयो ॿ टे केरा त खाओ टेम न कोन खाईंदसि खणी वञ मानी था मूंखे ज़हर हाणे थी ज़हर त खावां खणी वञ मानी सर जेकर दिलि में न कयो त हिकु अर्ज़ु कयां हाँ चओ सर मूं जेका तव्हां सां सितारा जे अगवा थियण जी ॻाल्हि कई इन सिलसिले में तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे पर मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो सर मां चाहियां थो तव्हां होम सेक्रेटरी खे फ़ोन कयो ऐं चओ त सितारा जे बाज़ाबी लाइ कुझु कोशिश करे डॉक्टर आफ्ताब हूं त मुंहिंजो वॾो भाउ बि होम सेक्रेटरी हुयो हाणे उहो रिटायर थी वियो आहे तव्हां फिक्र न करियो मां मिस्टर सलाम खे फ़ोन कयां थो उहो मुंहिंजो पेशेंट आहे होम सेक्रेटरी सां मिलायो और बाय द वे तुंहिंजो शक कंहिं ते आहे सर शक न बल्कि यकीन आहे इहो कमु लखवीर करायो आहे इहो वरी केरु आहे सर उहो हिकु ज़ालिम वॾेरो आहे तव्हांखे इहो ॿुधी हैरत थींदी त उहो मुंहिंजो सॻो चाचो आहे चाचो थी करे बि न इहो कमु कयो आहे सर उहो रीतुनि रस्मनि जो ग़ुलाम आहे हुनखे रिश्तनि जी का बि सुञाणप कान्हे का हुन सितारा खे रुॻो इन करे अगवा करायो आहे सितारा संदसि पुट सां शादी करण खां इनकार करे छॾियो हेलो हेलो सलाम साहब साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो न साईं हा साईं हा उहा बि ठीकु आहे साईं तव्हांजा बच्चा ॿार ख़ुशि आहिनि साईं हा साईं साईं मुंहिंजो अर्ज़ु करिणो पियो हिकिड़ो मुंहिंजो डॉक्टर आहे डॉक्टर आफ्ताब तमामु सुठो डॉक्टर आहे हिकु शख़्स लखमीर ख़ान जी मंग खे अगवा कयो आहे तव्हां महिरबानी करे इंतज़ामिया ते ज़रा प्रेशर विझो त हुनजी जल्दी बाज़ाबी थिए हा साईं हा साईं ज़रूरु अचिबो साईं साईं महिरबानी थैंक यू वेरी मच डॉक्टर यू डोंट वरी सभु ठीकु थी वेंदो सरकार जेको हुकुम आहे वांजो मां हाज़िर आहियां मूंखे अमजद घुर्जे कीअं बि करे ख़बर लहो त किथे आहे सरकार आसान कमु आहे अमजद खान जा कुझु दोस्त मूंखे ॾिठल आहिनि उन्हनि खां पुछी थो था आशू मूंखे पक आहे त हू तोसां सिधी तरह सां न ईंदो इन करे हुनखे ज़बरदस्ती खणी वियो ठीकु आहे सरकार इहो कमु जल्दी थियणु घुरिजे ऐं हा पंहिंजा मुंहुं ढके वञिजो जेको हुकुम आहे वांजो सरकार हा छा थियो सरकार सितारा साहिबा मानी जो गिरह बि नथी खाए मस्तु कया अथऊं तव्हां हली चई ॾिसोसि मतां तव्हांजो चवणु वठे इन छोरीअ ते आहे इश्क जो भूत सवार
जॾहिं वञी लहेसि हल त ॿई था हलूंसि अचो इहो पिस्टल तरी मूंखे हल छोरीअ खे मां थो ॾिसां मानी मानी का छोकिरी ॿुधी कोन छा का मानी मां तुंहिंजो नौकर कोन आहियां जो तोखे इलाज कंदो वठां का मानी न खपे तुंहिंजी मानी खणी वञ छा तोसां खणी थी त कीअं अॻिते छा कंदे ॿुधाए छा कंदे ॿुधाए हिन खां वधीक न तूं छा कंदे थोरा फटारे न ॻाल्हाए त कॾहिं न विझाई तुंहिंजी नो थी पई आहे न त सिधी छाण न विझई आहे न मां आफ्ताब जी आहियां मां सिर्फ़ आफ्ताब जी आहियां ख़बरदार जो नालो मुंहिंजे अॻियां वरितो थी सिर्फ़ु अमजद जी कुंवार आई जल्दी तव्हांजो निकाह पढ़ाए छॾींदुसि रुॻो छोरो हथ अचे मूंखे मां अमजद जी कुंवार थियण खां मौत खे तरजीह ॾींदसि जो शौक़ ते मां तुंहिंजो पूरो कंदुसि लॻ मानी खा मानी न खपे तुंहिंजी मानी खणी वञे था बरोबर खण मानी जॾहिं बुख मरंदी न पढ़े घुरी खाईंदी सम्झी की माने खे इलाज कंदी हली अच वकील साहब मूंखे अहसासु आहे त तव्हांजी नव कहिड़ी कैफ़ियत हूंदी पर असांखे जेसि ताईं का साफ़ी नथी मिले असां तेसि ताईं हुन ते हथ नथा खणी सघूं पर निसार साहब परे साहब जे चौकीदार ख़ुदि लखमीर जी गाॾीअ में सितारा धी खे अगवा करे खणी वेंदे ॾिठो आहे इन खां वधीक अञा तव्हांखे कहिड़ी साफ़ी घुरिजे साईं लखमीर हिकु चालबाज़ ऐं शातिर माण्हू आहे हुन अगवा खां हिकु ॾींहुं अॻु पंहिंजे गाॾी गुम थियण जी FIR कटाए छॾी हुई हाणे असां लाइ इहो मसइलो आहे त जॾहिं हुनजी गाॾी गुम थी चुकी आहे त पोइ उहा गाॾी को बि इस्तेमालु करे सघे पर निसार साहब इहो बिल्कुलु कूड़ आहे मां मञा थो त इहो 16 आना कूड़ आहे पर असां हुन ते तेसि ताईं एक्शन नथा खणी सघूं जेसि ताईं असांखे कंफर्मेशन नथी मिले निसार साहब लखमीर मूंसां ख़ुदि मञियो आहे छा गिरफ़्तारी लाइ इहा हुनजी शायदि काफ़ी न आहे लखमीर खे फिरण में देरि घणी लॻंदी वकील साहब मामिलो ॾाढो नाज़ुक आहे असांजी तकड़ जो ग़लति नतीजो बि निकिरी सघे लखमीर मुंहिंजो बि दुश्मन आहे मां हुनखे हुनजी ज़ाती मरंदे घड़ी ताईं कोन बख़्शींदुसि बहरहाल निसार साहब ॾोहारी तव्हांजे साम्हूं आहे सज़ा ॾियणु तव्हांजो कमु आहे असां लोभा तव्हां फिकर न कयो मुंहिंजा माण्हू राति ॾींहं कोशिशि में लॻा पिया आहिनि अलाह कंदो जल्द बाज़ियाबी थींदी थैंक यू वेरी मच वेलकम थैंक यू थैंक यू छा ख़बर आहे सर अगवा थियल छोकिरी लक्ष्मी खान जे बंगले में मौजूद आहे गुड त पोइ बिना देरि वञी रेड करीसि पर ख़्याल सां हू ॾाढो चालाक माण्हू आहे ऐं छोकिरी खे कुझु न थियणु घुरिजे ओके ऐं हा लक्ष्मीर खे कंहिं बि हालत में गिरफ़्तार करणो आहे जी सर सरकार पंहिंजे बंगले में कुझु मशको माण्हू नज़र था लॻे थो का गड़बड़ ज़रूरु आहे अरे पक न कर त खून न करे विझाई गोलियुनि जी ढेरी न पियो करे विझी आयो वारो मूंखे ॿुधाइण ग़लती थी वई सरकार हाणे को बड़ो नज़र अचे न माण्हू त फ़िलहाल घणी आंड्रा करे विझांसि मां न वेठो आहियां आई ॻाल्हि सम्झ में हा साईं अची फोन खणी वठ हेलो लक्ष्मीर खान पियो ॻाल्हायो आहे हाँ क्या रेड हेलो 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 ऐसा है बंगले ते छापो लॻण वारो आहे छापो साव न वञई ॻाल्हि ॿुधाणे मां छोकिरीअ खे वठी चाची उस्मान जे पुराणे बंगले ते थो वञा तूं मूंसां गॾु हलिजांइ ऐं फारूक उहो अचु अचे न त चइजां सम्झ सुबुह ॾींहुं अचे ठीकु आहे बुद्धि हल मूंसां गॾु बुद्धि
पुलिस का भजी वजण वारो या तव्हांजी न आयली आहे? सॉरी सर, असांजी थोड़ी लेट थी वई। मां पुछां थो छो थी लेट? तव्हांखे ख़बर आहे त असांजी 1 मिंट जी लेट छा थींदी आहे? और हुनखे इतला ॾिनो कंहिं? सर मां पाण तर्जुम में आहियां, तव्हां यकीन कयो सर, असां का बि ॻाल्हि लीक कान कई हुई। त पोइ हुनखे फ़रिश्ता अची ॿुधाए विया छा? इहो तव्हांजो फॉल्ट आहे। सर मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो कयां, मूंखे सिर्फ़ु हिकु दफ़ो मोकिलियो वियो, मां पाण ई थो लक्ष्मीर खे ॻोल्हियां। त पोइ वञो यकदम मालूम करियो त लक्ष्मीर छोकिरी खे खणी काॾे वियो आहे। जीअं ई ख़बर पवे फौरन मूंखे इतला ॾियो। जी सर। अच्छा त मूंखे तव्हां अगवा करायो आहे? मूं त सम्झो इहो कमु कंहिं दुश्मन जो हूंदो। तूं ईअं कोन अची हिन करे मूंखे इहो क़दम खणणो पियो आहे। पोइ असांजी ॿी तव्हां मां उमेद बि कहिड़ी करे थी सघे? जंहिं पंहिंजे सॼे भाउ खे न बख़्शियो त पंहिंजे पुट खे कीअं थो छॾे? जरा ॾियारी न हण, मूंखे पंहिंजी सिर्फ़ु शादी करणी आहे बसि। बाबा साईं मूं तव्हांखे चयो बि हुयो त मां शादी कोन कंदुसि, पोइ मूंखे हिते घुराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? तूं त सफ़ा कोई चट आहीं, नाले थियल मंग बेकार छॾींदा आहिनि नालाइक। बाबा साईं सुठो आहे त मूंखे छॾे ॾियो, मां तव्हांजी इहा ॻाल्हि सफ़ा कोन मञींदुसि। कन खोले ॿुधी शर्म जर, सितारा तुंहिंजे नाले थियल आहे, उन सां तोखे शादी करणी पवंदी। न बाबा साईं, मां इहा शादी कोन कंदुसि, न अॼु न सुभाणे, इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। तोखे शादी करणी पवंदी, ॾिसां कीअं नथो शादी करी। अशोक जी सरकार। हिन खे सितारा सां गॾु कमरे बंदि कर, नालाइक जाइ जो। नंढा रही सालो हथ साइड कर। दिमाग जी 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 चवां सरकार। सुभाणे सुबुह सां मुला जो बंदोबस्त कर, हिन जो निकाह पढ़ाए छॾिया। हज़र सरकार। हा हा छो आयो आई तूं? इस मुझे भी छो न जाए, मां तुझे फोन करे छॾींदी से। सितारा रिजी न सितारा, मां तुंहिंजी सॼण आहियां। मूंखे अगवा करे हाणे अणॼाण थो बणिजी। मां तोखे सुठो इंसान सम्झंदी हुयसि, पर तूं त हिते किरल इंसान निकिते। बिलीव मी सितारा, मुंहिंजो हिन में को बि हथु कोन्हे। मां तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते इतबार कोन कंदसि, काई बि हलो वञे था। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। हाणे कुझु रहिजी वियो आहे छा ॿुधाइण लाइ? हले वञ, सवाइ थी हले वञ। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न, मां पाण हिते अगवा थी आयो आहियां। सितारा मां तव्हांखे अगवा कोन करायो आहे, इहो सभु कुझु बाबा जी मर्ज़ी सां थियो आहे। मूंखे तव्हां कसम ॾियो मूंखे इन वाक़े बाबति का बि ॼाण न हुजे। मां तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते इतबार कोन कंदसि, सवाइ थी हले वञ था। सितारा सितारा मूंखे सम्झण जी कोशिशि करियो, मां त उहा बि असुल खां तव्हांजी शादी खां इनकारी आहियां। कूड़ तो ॻाल्हाई तूं, कूड़ो आई तूं, तुंहिंजो पीउ ऐं तूं ॿई जानवर आहियो, जानवर आहियो। मां तुंहिंजी शिकिल बि ॾिसण न चाहियां, सवाइ थी हले वञ था। कीअं वञा? तो पाण जो त दरवाज़ो बंदि करे हलिया विया आहिनि। रिलैक्स सितारा, रिलैक्स। सुभाणे सुबुह जो धीणे जी अमजद खान सां शादी आहे, सोचियुमि त तोखे ॿुधाए छॾियां। बकवास न कर, नॉनसेंस। चवंदा आहिनि त माण्हूअ खे जज़्बात में पंहिंजी ॿोली यादि ईंदी आहे, पर तोखां त मुर्गो ई पंहिंजी ॿोली विसरी वई। सोचियुमि त बीमार माण्हू आहीं, परेशान हूंदे। सितारा पहिरीं सां परेशान न थी। सुभाणे सुबुह जो सितारा ऐं अमजद जो निकाह आहे, सम्झ त सितारा पंहिंजे घर में आहे, महफ़ूज़ आहे। ख़ुदा हाफ़िज़। हेलो हेलो, मां ई छड़ कोन खैर छा ॻाल्हि आहे? लक्ष्मी छा चयईं अंकल? चयईं त जल्दी ॿुधायो छा चयईं? चयईं त हू सितारा जी शादी थो कराए। ओह नो अंकल, नो। मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां। केतिरनि माण्हुनि खे इलाज कया अथमि, केतिरनि ऑफिसरनि वटि वियो आहियां, मूंखे त सम्झ में कोन थो अचे त मां छा करियां। मूंखे अमजद खां सख़्त नफ़रत आहे, मां हिन खे कॾहिं बि क़बूल करे नथी सघां। मूंखे आफ़ताब खां सवाइ कंहिंजो ख़्याल बि हराम आहे। मां आफ़ताब जी आहियां, हा मां आफ़ताब जी आहियां। सुभाणे जेकॾहिं इन ज़ालिम शख़्स असांजो निकाह पढ़ाए छॾियो त पोइ छा थींदो? न न, ईअं न थींदो। मां मरी वेंदसि पर इहो थियण न ॾींदसि। छो न अमजद खे निंड में निंड ॾेई छॾियां, न हूंदो न वरी निकाह ई थींदो। हा हा, इहो सही आहे।
तो तू मूंखे मारण थी चाहीं? ठीक है हलिया, तू मूंखे भली मार सितारा, मां हिकु कदम बि पोइ कोन हटंदुसि। जेकॾहिं मूंखे मारण मां तोखे ख़ुशी हासिल थिए थी, मूंखे तूं भली मार हलिया। न रो सितारा, बस कर। जेकॾहिं मां तुंहिंजी जाइ ते हुजां न तो शायद मां भी ये कया। अजी मां तो ॻाल्हायां निसार। अदा हाँ भेण, तू कीअं आई? अदा बाबे त मूंखे मोह सां आयो हुयो ऐं तूं बि मूंखे मारे वेठो आहीं छा? अलाह न करे अदी, तू इहो छा थी चवीं? हेॾो वॾो अरसो गुज़री वियो आहे त का संभाल लधई त का भागी भेण आहे जीअरी आहे या मरी वई? न न मारवी, ईअं न चओ। दिलि त ॾाढी चाहींदी हुई पर शायदि पाण में हिमत पैदा न करे सघियसि। अदा ॻोठ आहे त बि मुंहुं न ॾेखारियईं। लक्ष्मीर जी ख़बर कोन थी छा? हू मूंखे बि खून कराए छॾियां। अदा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी? अदा पहिरियां असांखे शक हुयो पर हाणे सफूरा जे ॿुधाइण खां पोइ पक थी आहे त रईस पंहिंजी धीउ महिरो निसा खे घुटो ॾेई मारियो हुयो। ओह माय गॉड, शायदि को दुनिया में अहिड़ो ज़ालिम माण्हू हुजे, पर सफूरा शायदि ई ॾींदी। अदा ज़ोर भरबो त ज़रूरु शायदि ई ॾींदी, छो त हिन वाक़े जी अखियुनि ॾिठी शायदि आहे ऐं ॿियो त हू पंहिंजे पुटु हाशिम खे बचाइण लाइ बि ज़रूरु शायदि ई ॾींदी। त पोइ हुनखे अहिड़ी त सज़ा ईंदी जो वरी हिन धरतीअ ते को लखमीर बंडण जी सोचे बि न सघे। हेलो सलाम साहब, साईं छा हाल आहे? साईं कुझु ॾींहं अॻु में अर्ज़ु कयूं साईं। हा साईं, हा साईं, रेड बि थियो आहे पर उहो भॼी निकिरी वियो ऐं छोकिरी बि खणी वियो आहे ऐं हाणे हुन फ़ोन ते इतला कयो आहे त उहो छोकिरी जी ज़ोरीअ शादी कराए रहियो आहे, जॾहिं त उहो ऑलरेडी इंगेज आहे। साईं कुझु करिणो पवंदो तव्हांखे साईं, महिरबानी। थैंक यू साईं, थैंक यू वेरी मच। डॉक्टर बी बोल्ड, डोंट वरी, अलाह चाहे सभु ठीकु थी वेंदो। सलाम साहब मूंसां वाइदो कयो आहे, हू ज़रूरु कुझु न कुझु कंदो। ठीकु आहे न? थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। शौकत को सितारा बिंत परवेज़